الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाइयों गर्मी भी शदीद तो इंतजार भी वॾो कयो अल्लाह वटो तव्हांखे अजर भी वॾो मिलंदो जेॾो खफ़ो तेॾो नफ़ो जेतिरी मेहनत ऐं तकलीफ़ सहंदो ओतिरो अल्लाह वटां अजर इनाम ऐं सवाब मिलंदो तव्हांजो अचण विखू मलाइकनि लिखियो वरी मोटंदो त मलाइक तव्हांजो विखू लिखंदा ऐं हर विख जे बदिले में तव्हांखे साल जे इबादत जो अजर मिलंदो मां नथो चवां मुंहिंजो मदीने वारो सुहिणो नबी साईं फरमाइनि था मन हदर फी मजालिस ज़िक्र जेको माण्हू अल्लाह जे ज़िक्र जी ऐं क़ुरान जी महफ़िल में ते हाज़िर थियो कुतिब लहू बिकुल्लि क़दमिन इबादत सना उनखे हर विख जे बदिले में साल जे इबादत जो अजर ॾिनो वेंदो सस्तो थियो या महांगो थियो जी सस्तो वरी जेको वेठा आहियो जेतिरा लम्हा जेतिरियूं घड़ियूं बावज़ू बेपारी नमाज जो इंतज़ार अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल नबी सरदार जी ॻाल्हि हर माण्हू ते 70,000 मलाइक रहमत ऐं मग़फ़िरत जहिड़ा दुआ घुरनि या मुझे नजपाल नबी जी हदीस बाबू ज़ूर नमाज जे इंतजार में बांडो वेठो है ना तो उन मानू जे ला 70,000 मलाइक रहमत मग़फ़िरत जी दुआ घुरंदा हाणे इने कोन थींदो जो सभिनी जेतिरा भी जमाती आया आहिनि उन जे ला 70,000 सभिनी जे ला दुआ घुरंदा हर मानू जे ला जुदा जुदा 70,000 अहले सुन्नत जो ईमान ये अक़ीदो त को हिकड़ो मलाइक फिक्र जे ला दुआ घुरे त यकीनन उहा दुआ क़बूल आ उनखे उहा मुराद मिलंदी हिकड़ो न ॿ न 4 न 100 न 500 न 1000 5000 न 70,000 मलाइक तुंहिंजे ला दुआ घुरंदा तुंहिंजे ला जेको ते वेठो ई मजलिस में सुभान अल्लाह अल्लाह कंदो झोलियूं भरे रहमत जूं ऐं ख़ैरात बातिनी जूं मोटंदे इंशाअल्लाह
हाँ जी आया हो ये डाटा हेठ झुकायो न ये जो ठक्कर न खाओ सुजाग मुझे ठक्को सुजाग जी मुझी गाल न तो मुझे निंद्र फिटाण ताड़ी इंदी आ इंसान तो हेड़ी गर्मी में काड़े में झुका झुका ये थधी हवा हो जाए कोई एयर कूलर हो जाए को तो ले छाता जो हाल हिने महफिल जो उन्वान सच ऐं कूड़ सच ईमान कूड़ निफाक़ सच ॻाल्हाइण वारो मोमिन आ कूड़ ॻाल्हाइण वारो मुनाफ़िक़ आ बस फैसलो इहो आहे ॻाल्हि गंदी हिते आहे सच ईमान आ जो सच सच्चार मोमिन आ जो सच्चार कूड़ निफाक़ आ कूड़ो मुनाफ़िक़ कूड़ो जो दादा अल्लाह कदे ता कूड़ा कूड़ो ॻाल्हायो सच्चार मोमिन आ ऐं कूड़ो ॻाल्हायो कूड़ो मुनाफ़िक़ सच जन्नत जी कुंजी आ कूड़ दोज़ख जी कुंजी आ सच जन्नत जो रस्तो आ कूड़ जहन्नम जो रस्तो आ केड़े रस्ते ते हलबो मथे मथे खणी चो केड़े रस्ते ते हलंदो जन्नत वाले रस्ते सुभान अल्लाह सही बुखारी में सही मुस्लिम में सुनन अबू दाऊद में जामिया तिरमिज़ी में हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु असहाबी सगोरे का रिवायत आ मदीने वाले मीर फरमाया अलैकुम बिसिद्क़े ए मुझे कलमे पढ़ण वारो तवां ते ज़रूरी आ त सच ॻाल्हायो सुभान अल्लाह तुझो नबी तो फरमाए मुझो नबी तो फरमाए ऐसा सभी जो नबी तो फरमाए जे जो कलमो पढ़ो तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबी जो कलमो पढ़ो तो न वो नबी तो फरमाए त हे मुझे कलमे पढ़ण वारो ए मोमिन सदाइण वारो अलैकुम बिसिद्क़े तवां ते ज़रूरी आ त सच ॻाल्हायो فإن الصدق يهدي إلى البر छो त सच नेकी ने वठी वेंदो सच काने वठी वेंदो नेकी ने वठी वेंदो वल बिर यहदी इलल जन्नह ऐं नेकी तव्हां खे जन्नत ॾे वठी वेंदी माना सच काने वठी वेंदो जन्नत ॾे वमा यज़ाल الرجل يصدق ويتحرى الصدق हिकिड़ो माण्हू हमेशह सच जी ॻोल्हा में आ सच ॻाल्हाईंदो आ सचे रस्ते ते हलंदो आ सच सां मोहबत रखंदो आ ताजो हत्ता यतुब इल्लल्लाह सिद्दीक़ा अल्लाह वटि लिखजी वेंदो आ त हे सचार ज़ाल सा सच ॿारनि सां सच ओड़े पाड़े सां सच गिराक सां सच वॾेरे सां सच राक सां सच ओड़े पाड़े वारनि सां सच कारोबार में सच व्यापार में सच सच ॻाल्हाईंदो रहे अल्लाह वटि लिखजी वियो सच्चा सुभान अल्लाह जो नालो अल्लाह वटि सच्चार लिखजी वञे इहो यकीनन जन्नत जो हक़दार ऐं मदीने वाले साईं फरमाया वहियाकुम वल कज़िब कूड़ खां बचजो ए मुझे कलमे पढ़ण वारो कूड़ न ॻाल्हाइजो कूड़ खां किनारो कजो कूड़ खां बचजो फइनल कज़िब यहदी इलल फुजूर छो त कूड़ माण्हू खे गुनाहनि में वठी वेंदो आहे वल फुजूर यहदी इलल नार ऐं गुनाह माण्हू खे जहन्नम ॾे खंभे खणी वेंदा आहिनि
जॾहिं तव्हां कूड़ ॻाल्हाईंदो रहंदो त तव्हांखे कूड़ जहन्नम ॾे वठी वेंदो सच ॻाल्हाईंदा रहंदो सच तव्हांखे وما يزال العبد يكذب ويتحرى الكذب حتى يكتب عند الله كذابا माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो रहे पंहिंजे सां पराए सां वाट ते गस्त गली घिटी में दुकान ते बाज़ार में कूड़ ॻाल्हाईंदो रहे अल्लाह वटि लिखजी थो वञे त अल्लाह जे दफ़्तर में अल्लाह जे कागज़ ते लिखजी वञे थो त हे कूड़ो आहे हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त पंहिंजो नालो तव्हां अल्लाह वटि सचो लिखाईंदो या कूड़ो सची था चओ पोइ सच ॻाल्हाईंदा रहो अल्लाह वटि तव्हांजो नालो सचा लिखजी ऐं इहा सचाई तव्हांखे जन्नत ॾे वठी वञे थी मदीने वाले साईं जी ॿी हदीस अलैकुम बिस्सिद्क़ तव्हां ते ज़रूरी आहे सच ॻाल्हाइण फइन्नहु मअल बिर्र छो त नेकी ऐं सच पाण में गॾु रहंदा आहिनि वहुमा फिल जन्नत नेकी ऐं सचाई ॿई जन्नत में जंहिंमें नेकाई आहे जंहिंमें सचाई आहे इहो काॾे वेंदो जन्नत में वहियाकुम अल कज़िब कूड़ खां बचो कूड़ खां किनारो कयो फइन्नहु मअल फुजूर कूड़ गुनाहनि सां हूंदो वहुमा फिन नार कूड़ ऐं गुनाह ॿई जहन्नम में हूंदा कूड़ ऐं गुनाह जहन्नम में सच ऐं नेकी सुभान अल्लाह ऐं मदीने वारे फरमायो तहर्रु सिद्क़ फइन रअयतुम अन अल हलकत फीहि फइन फीहि नजात साईं फरमाइनि था तव्हां सच्चाई जी तलाश रखो सच्चाई इख्तियार कयो सचो रस्तो वठो तव्हां ॾिसो था त सच ॻाल्हाईंदुसि त मूंखे नुक़सानु पवंदो वडेरे सां सच ॻाल्हायूं त नुक़सानु पवंदो ज़ाल सां सच ॻाल्हायूं नुक़सानु पवंदो साईं फरमाइनि था मां तव्हांखे कसम सां थो चवां त सचाई में नुक़सानु न आहे सचाई में नफ़ो न हाणे खपेव त मदीने वारे साईं जी ॻाल्हि मञो खपेव त पंहिंजे अंदर वारी ॻाल्हि मञो तव्हां सोचो था त कूड़ ॻाल्हाईंदुसि जान छुटी वेंदी कूड़ ॻाल्हाईंदुसि छुटकारो मिली वेंदो कूड़ ॻाल्हाईंदुसि कामयाब थी वेंदुसि कूड़ ॻाल्हाईंदुसि नफ़ो मिलंदो साईं फरमाइनि था कूड़ में नफ़ो न आहे नफ़ो आहे सच में नफ़ो छा में आहे कूड़ में बर्बादी आहे सच में कामयाबी आहे कूड़ में हलाकत आहे सच में कामयाबी ऐं कामरानी आहे त मोमिन बानो कूड़ जे क़रीब न वेंदो आहे मोमिन सदाई सचो मोमिन सदाई सुभान अल्लाह वरी हिकिड़ा माण्हू कूड़ हणंदा पर कूड़ में पेर खोड़े समझो था न कूड़ ॻाल्हाईंदा पर अहिड़ो कूड़ हणंदा जो आसमान ॾकी वञनि ज़मीन कंबी वञनि हमरा हिकिड़ो अचे पियो रस्तो ॾियूं ॿिए रस्ते ते यार मिलियो चवां तूं जहिड़ो ई जॻहि तूं जॻहियूं बीठो आहियां मां तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां कि मूंखे हिकिड़े माण्हू ॾाढे भलो माण्हू हुयो उन ॿुधायो तूं मरी वियो कि हाणे उन जी ॻाल्हि ते यकीन करी मां तुंहिंजे अॻियां बीठो आहियां जे आई त तूं बि जहिड़ो पर हो माण्हू कूड़ जहिड़ो कोन हुयो समझो था ॻाल्हि खे जी हमरा हिकिड़ो गॾु ॾींदो हो किराए ते ॿार खणण जे लाइ माण्हू जी निशानी बदकिरदार माण्हू जी निशानी जहन्नमी माण्हू जी निशानी आहे जो ईअं पेर खोड़े कूड़ ॻाल्हाईंदो बेईमान माण्हू ऐं मोमिन बानो कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाए नुक़सान थियण ॾे घाटो पवे पवण ॾे बज़ाहिर मूंखे शिकस्त थी मिले पर ॻाल्हाइबो सच चइबो सच
या मोमिन बानी की निशानी है। भला तव्हां खे कीअं ख़बर पए थी ये ॻाल्हि सची आहे ये ॻाल्हि कूड़ी आहे? ख़बर पए कीअं? हिकिड़ी पक्की निशानी मदीने वारे साईं ॿुधाई आहे। सोने नबी हिकिड़ी निशानी ॿुधाई आहे जंहिंमें तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त ॻाल्हि सची आहे या कूड़ी आहे। भई के ॻाल्हियूं मिलियल जुलियल हूंदियूं ख़बर न आहे सच आहे कूड़ा। समझो था न? हिकिड़ी ॻाल्हि वाज़े आहे चिटी चिटी आहे ही सच आहे, ही ॻाल्हि ज़ाहिर आहे ही कूड़ा। पर हिकिड़ियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें ख़बर न आहे सच आहे कूड़ा। मदीने वारे मीर हिकिड़ी निशानी ॿुधाई आहे, उन निशानी ते तव्हां परखे वठो त सच कहिड़ो आहे कूड़ कहिड़ो। ॿुधायो निशानी। साईं फरमाइनि था इन सिद्क़ तुमानीनतुन वल कज़िब रीबतुन। सच में दिल जो इत्मीनान आहे, दिल जी फरहत आहे, ऐं कूड़ में दिल जो खुटको आहे। जे ॻाल्हि में दिल खुट के यार कयां न कयां यार की ॻाल्हि हूंदी छा हूंदो कीअं हूंदो अलाए ॻाल्हि कीअं आहे, जे ॻाल्हि में दिल खुट के सम्झो त कूड़। ऐं जे ॻाल्हि में दिल खे इत्मीनान फरहत ऐं करार अची वञे सम्झो इहा ॻाल्हि सच आहे। सुभान अल्लाह। मदीने वारो साईं तो फरमाए तव्हां मूंखे ज़मानत ॾियो हिकिड़ी ॻाल्हि जी, मां तव्हांजे जन्नत जो ज़ामिन आहियां। जन्नत खपे ऐं ज़मानत मदीने वारे साईं जी। चओ ज़ामिन मदीने वारो साईं, उहा जन्नत खपे। साईं फरमाइनि था हिकिड़ो ज़बान ॿियो शर्मगाह, इन्हनि ॿिनि उज़वनि जी ज़मानत ॾियो। ज़बान सां कूड़ न ॻाल्हाईंदो, ज़बान सां घटिया लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो, ज़बान सां गंदो लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो, पंहिंजे शर्मगाह सां ज़िना बेक़रार बेहयाई बदकारी न कंदो। ॿिनि उज़वनि जे बचण जी ज़मानत तव्हांजो जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद करी। अॼु तव्हां में केरु आहे जेको इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि जी ज़मानत ॾींदो? मां मदीने वारे साईं जे तरफ़ां तव्हांखे जन्नत जी ज़मानत। ज़बान खे कूड़ खां बचायो, पंहिंजे शर्मगाह खे बुराई बेहयाई गुनाह जे कम खां, ज़िना छोकिरेबाज़ी बदकिरदारी बेहयाई खां पाण खे बचायो। जन्नत जी ज़मानत आहे मदीने वारे साईं जी तरफ़ां। आहे को जेको इहो ज़मानत ॾिए थो अॼु मथे खणे? अलाह कंदो हड़ई जन्नत ॾे हलंदो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। मुझे सोने हबीब जी दरबार लगी पई हुई। मदीने वाले मीर जी कचहरिया हिकिड़ो एराबी बहराड़ी जो माण्हू आयो जे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मां अमलुल जन्नत। हबीब मूंखे कोई अहिड़ो अमल ॿुधायो जो मां सिधो जन्नत ॾे वञा। बहिश्त जो अमल ॿुधायो, जन्नत ॾे वठी वञण वारी ॻाल्हि मूंखे सेखारियो। पर हुजे त सवली ॾुखी न हुजे, आसान ॻाल्हि ॿुधायो जिते अमल कयो सिधो जन्नत ॾे वञा। मदीने वारे साईं फरमायोसि हा सोलो रस्तो जन्नत जो थो ॿुधायां, असदिक़ सच ॻाल्हाए तूं जन्नती आहे। सच ॻाल्हाए तूं जन्नती आहे।
सच ॻाल्हाए तुंहिंजो जन्नत जो ठिकाणो आहे। इज़ा सदकल अब्दु बर्र व इज़ा बर्र आमन व इज़ा आमन दखलल जन्नह। जेको सच्चाई जो बानो ॻाल्हाए वो नेक आहे, जेको नेक आहे इहो मोमिन आहे, जेको मोमिन आहे इहो जन्नती आहे। नहीं असादी पूछो या रसूल अल्लाह वमा अमलुन नार। सोना नबी जन्नत जी वाट त बुधायो पर मुखे एड़ो अमल बुधायो जेते करण सां मां दोज़ख जी बाह खां बची वञा, जहन्नम खां बची वञा। या रसूल अल्लाह एड़ो अमल मुखे बुधायो जेते करण वारो जहन्नम ॾे वञे थो, जेका बचण वारो जन्नत ॾे वेंदो। साईं फरमाईंदा कूड़ दोज़ख में वठी वेंदो, जेको कूड़ खां बचंदो सो जन्नत ॾे वेंदो। साईं फरमाईंदा अल कज़िब इज़ा कज़बल अब्दु फजर व इज़ा फजर कफर व इज़ा कफर दखल नार। जेको कूड़ जो ॻाल्हाए इहो बदकार आहे, जेको बदकार आहे इन जो नालो कुफार में काफ़िरनि में लिखियो वेंदो। ऐं जे कुफर कयो इहो जन्नत ॾे वेंदो। सिधी ॻाल्हि इहा सच जन्नत ॾे वठी वेंदो, कूड़ जहन्नम ॾे वठी वेंदो। हे पुछण वारा जेकॾहिं तोखे जन्नत जो शौक़ आहे त सच ॻाल्हाए, जेकॾहिं को जहन्नम जो ॿारनि बणजण चाहे थो भली कूड़ ॻाल्हाए, जेको कूड़ो आहे जहन्नम जो ॿारनि बणजण वारो। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो ला यज़ालुल अब्दु यकज़िब व यतहर्रल कज़िब फतनकुत फी क़ल्बी नुक़्ततन हत्ता युसफ़िद क़ल्बु। जेको माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो रहे, कूड़ चवंदो रहे, कूड़ ॻाल्हाईंदे उनजी दिलि कटिजी कारी बणिजी वेंदी आहे, दिल कारी थी वेंदी, दिल कटिजी वेंदी, दिल खे ज़ंग चढ़ी वेंदा। साईं फरमाइनि था पोइ जंहिंजी दिल कटिजी कारी थी वञे इन जो ठिकाणो जहन्नम जी बाहि हूंदी आहे। पर जेको सच ॻाल्हाईंदो आहे उनजी दिल खे रब रोशन बणाए छॾींदो आहे। ॿुधायो दिल के रोशन करण था चाहियो या कारो? जवाब ॾियो। जे दिल के रोशन बनाइण चाहियो था, दिल उचारण चाहियो था त मोमिनो सच ॻाल्हायो, भाइरो सच ॻाल्हायो, अमड़ियो भेनरो सच ॻाल्हायो। सचार जन्नत जा हक़दार हूंदा आहिनि। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल मुझे दोस्तों हजरत सैयदना काब बिन मालिक असहाबिया हुजूर जब ऐलान फरमाए सहाबियो हलो केर मूंसां गॾिजी तबूक जी जंग ते हलंदो सिर कटाइण जेड़ा केर केरा जेको मोहम्मद जो साथी थींदो जॾहिं मदीने वारे मीर जो ऐलान थियो आहे असांजी घरनि मां ईअं निकिरी आया जीअं नंढड़ा ॿार रांदि जे लाइ मैदान में निकिरी ईंदा।
ईमान आहे इश्क रसूल जंग ते वञो का सौली ॻाल्हि न आहे थी सघे थो जंग में सिर हलियो वञे थी सघे थो टंग वढिजी वञे थी सघे थो बांह कपजी वञे थी सघे थो अख निकिरी पए तीरनि तलवारुनि नेज़नि ढालनि जी जंग आहे मुंहिंजा दोस्तो माज़ूर थी वञण जो ख़ौफ़ आहे सिर कटाइण जो ख़ौफ़ आहे पर आशिक़ इहे निकिरी पोइ था जीअं ॿारड़ा रांदियुनि जे मैदान दिलड़ी ॾिनम जा मदनीअ खे वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसौदो हाजत पुछण जी नाहे दिलड़ी सोहना दिलड़ी दिनम जतो के इहा वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसौदो हाजत पुछण जी नाहे हज़रत काब जो चवे जेॾी महिल साईं जो सत्संग मिलियो इश्क वारा निकिरी आया 20,000 जमात गॾिजी 20,000 जमात गॾु थी वई मुंहिंजो दिलबर मदीने वारो साईं सालार आहे सरवान आहे अॻवान आहे 20,000 ग़ुलामनि जी जमात पुठियों वञी चई त मुंहिंजी सवारी भली हुई सवारी मुंहिंजी भली हुई मूं सोचियो लश्कर निकिरी वियो आहे पहिरीं मंज़िल ॿी मंज़िल ते मां वञी पहुचंदुसि मां रहिजी वियुसि मदीने में काफ़िलो मुस्तफ़ा करीम जो निकिरी वियो हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो मुंहिंजो सुभाणे थो निकिरां वरी ॿियो ॾींहुं गुज़रियो मुंहिंजो परीहं थो निकिरां ईअं 3 ॾींहं गुज़री विया मदीने वारे जो काफ़िलो निकिरी वियो मां रहिजी वियुसि हाणे पोइ ते मदीने में ॾिसां त बाक़ी जेके बच्चा हुयासीं सभु मुनाफ़िक कूड़ा जेके सिर खे प्यारो रखनि पिया उहे रहिजी विया इश्क वारा सभु मुस्तफ़ा करीम सां गॾु निकिरी विया आशिक़ हिकिड़ो बि नज़र नथो अचे बसि मुनाफ़िक या वरी जेकी कुराड़ा माज़ूर आहे या बीमार आहे उहे रहिजी विया सोचियो त मूंखां वॾी ग़लती थी वई आहे मां न त मुनाफ़िक आहियां न कूड़ो आहियां मां छो रहिजी वियुसि बसि ग़फ़लत में सुस्ती में गर्मी जी मौसम हुई उस हुई काढ़ो हुयो निकरण गर्मी हुई चई उन वक़्त में मदीने वारा साईं जंग ते निकिरी विया खजूर जे थधी छांव में वेठोसि मुंहिंजी घर वारियूं ॿ हुजनि उहे घर वारियूं मुंहिंजे पासे में हुजनि थधो शरबत ठाहे ॾिनो जेॾी महिल पीतुमि ओॾी महिल मूं सोचियो अल्लाह मां थधा पाणी वेही पिया थधि छांव में हुजां पर मुंहिंजो यार गर्मी में मुंहिंजो सरदार गर्मी में मुझे महबूब मदीने वालों काढ़े में गर्मी में अल्लाह के रास्ते में जिहाद करे मां पंहिंजे ज़ालुनि सां सजन छावल में वेठो हुजां हाय अफ़सोस मूंखां वॾी ग़लती थी वई हाणे काफ़िलो निकिरी वियो लश्कर रवानो थी वियो रहिजी वियुसि जेॾी महिल फतह याद थी हुज़ूर मोटिया महीना लॻा सफ़र में जॾहिं हुज़ूर वापसि आया हुज़ूर जन जेके पोइ ते रहिजी विया सभिनी खे घुरायो छो न आया आहियो तव्हां मूंसां गॾु जंग ते छो न हलियो जेके मुनाफ़िक हुया उहे कूड़ा उज़र ॾींदा विया कूड़ियूं ॻाल्हियूं कंदा विया के चवे मूंखे पेट में सूर हो के चवे मां बीमार हुअसि के चवे मूंखे हीअ मजबूरी हुई के चवे हीअ हुज़ूर जन सभिनी खे ख़ुशि कंदा पर मूं सोचो त मदीने वारे मीर जे अॻियां मां कूड़ कीअं ॻाल्हायां कूड़ छा चवां
हुजूर रोकियो त कूड़ न ॻाल्हायो, कूड़ मुनाफ़िक़ ॻाल्हाईंदा आहिनि, मोमिन कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे जेकॾहिं मां बि कूड़ी ॻाल्हि करे हुजूर जन खे ॿुधायां, हुजूर उज़्र क़बूल करे छॾींदा, जे ॿियनि खे छॾे ॾिनो तीअं मूंखे बि छॾे ॾिना। पर मूं चयो त मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि, पंहिंजे नबी जे ॻाल्हि सच ॻाल्हाईंदुसि। मुझे साईं करीम जे अॻियां अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, मूं वटि सवारी बि सुठी हुई, मूं वटि सिहत बि हुई, पैसो ॾोकड़ बि हुयो, रुकावट बि कोन हुई, बस ग़िफ़लत में सुस्ती में रहिजी वियुसि। या रसूल अल्लाह, मां पूरो उज़्र नथो ॾियां, बस मुंहिंजी कोताही आहे, मुंहिंजी ग़लती आहे, मुंहिंजा महबूब मूंखे माफ़ कयो। साईं फरमाए, जेकॾहिं तूं पंहिंजो मामलो मुंहिंजे हवाले करी हा त मां तोखे बख़्शे बि छॾियां, पर हाणे तुंहिंजो मामलो अल्लाह जे हवाले, रब जेको फ़ैसिलो कंदो। जी मूंखे मानी खाइण विसरी वई, पाणी पीअण विसरी वियो, हुजूर जन मूंसां नाराज़ थी विया। ग़लती तो मुझी हुई, पर जिन मेरे महबूब फरमायो है मां तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर जन सहाबन के फरमायो, मदीने वारन के, मदीने वारो ही का भाई बचा बे सच्चा असाबी हुआ, उन्हनि भी इएं ई पंहिंजो सच्चो उज़्र ॾिनो सगा। ग़िफ़लत में टे ॼणा तबूक जी जंग में रहिजी विया हुआ, उन्हनि टिनी ॼणनि जे लाइ मुस्तफ़ा करीम उन्हनि टिनी ते नाराज़ थी विया। साईं फरमायो, हिन सां मां बि न ॻाल्हाईंदुसि, साहिबियो तव्हां बि हिन सां न ॻाल्हायो। सलाम बंद, कलाम बंद। जेॾी महिल मस्जिद नबवी में अचा, अचे कया अस्सलाम वालेकुम, सारी मस्जिद भरी गई है, पर मूंखे केरु सलाम जो जवाब न ॾियो। ॿ ॾींहं गुज़रिया, टे ॾींहं गुज़रिया, हुजूर जन असांजे घरनि ॾे, असांजे घर वारनि ॾे पैगाम मोकिलियो, असांजे सालनि खे आर्डर मिलियो त तव्हां मुंहिंजे मुड़ुसनि सां न ॻाल्हायो। हाणे ॿाहिरि त केरु न ॻाल्हाए, पर घर अचूं त ज़ाल बि न ॻाल्हाए, पुट बि न ॻाल्हाए, न्याणी बि न ॻाल्हाए। आर्डर मदीने वारे जो आहे। मूंखे न मानी वणे, न पानी वणे, न घर वणे, मुंहिंजो यार रसीयो, कीअं रिझाया तोखे, कीअं परचाया, कीअं रिझाया तोखे, कीअं परचाया, दस कोड़ा ओ माथिया मोमिना पाक निमाज़ी, दस सुराना जीअं थी राज़ी, जामी जोड़ाया किने सिरड़ो निमाया, दस कोड़ा कीअं रिझाया तोखे, कीअं परचाया। हुजूर मस्जिद नबवी में वेठा है, मां आयुसि, मुंहिंजी पकाई करे अॻियूं बि चयो अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। हुजूर जब मुझे सलाम जो जवाब न ॾिनो, साईं जन जी वरी ओॾो आयुसि, वरी अॻियूं अचे, सलाम अलैका या रसूल अल्लाह। लजपाल नबी जे पासे मुझे या रसूल अल्लाह, मैं मुनाफिक न आहियां, कूड़ो न आहियां, ग़लती थी वई आहे, मूंखे माफ़ कयो। साईं जन का बरंदी न ॾिनी,
या इश्क वाले को खबर आ जी यार सल्लल्लाहु अलैहि अल्लाह ही कयो जो मस्जिद नबवी जे थंभे में पाण बधाई और जैसी हुजूर राजी नहीं tipo हिय थिए जो जेॾीमहिल मां हुजूर जी मजलिस में हुजूर मूंखे निहार हुजूर मूंसां ॻाल्हाइनि पर कॾहिं कॾहिं हीअं थिए जो मां हीअं ॿिए पासे मुंहुं कयूं वेठो आहे हुजूर आॾी अख सां मूंखे निहार जेॾीमहिल हुजूर आॾी अख सां ॾिसण मूंखे उमेद थी यार हिकिड़े ॿिए मुल्क जे बादशाह जो न्याको आयो त नबी मोहम्मद नाराज़ थी वियो आहे तो जहिड़ो सियाणो अकुलमंद तो जहिड़े माण्हू जी असांखे ज़रूरत आहे तूं असां वटि अच तोखे वज़ारत जो उहिदो थो ॾियां तोखे सरकारी जो उहिदो थो ॾियां तूं मूं वटि अच मोहम्मद कावड़ियो आहे त परेशान न थी मूं वटि अच मूं तोखे सरकारी उहिदो थो ॾियां पोइ त मूंखे रोअणो आयो अल्लाह दुश्मन बि मूं में उमेद रखी आहे मूं जे कासिद खे चवराए मोकिलियो तुंहिंजी नौकरी तुंहिंजी वज़ारत खे थक बि न हणा मूंखे मुंहिंजे मोहम्मद जे दर जी ग़ुलामी क़बूल आहे जे अॼु साईं रुठो आहे त सुभाणे पर्ची बि पवंदो जेकॾहिं अॼु नाराज़ आहे सुभाणे राज़ी बि थी पवंदो मूंखे तुंहिंजी वज़ारत न घुरिजे तुंहिंजो उहिदो न घुरिजे मुस्तफ़ा जे कयुनि जी इहा ग़ुलामी मूंखे क़बूल ओ पांध बिची अगल पाई जैसे तोखे मिन सुन साण बजाई जैसे ओ पांध बिची अगल पाई जैसे तोखे मिन सुन साण बजाई पांध बिची अगल पाई जैसे तोखे मिन सुन साण मनाए कदने फिर हम तोराना इंद मुंह पुछने सब माना तुझे सोच कयास दसाना तुझे सोच कयास दसाना तोखे दिल जा दर्द सुनाई जैसे तोखे दिल तुम साण मनाए जैसे तोखे दिल जा दर्द सुनाई जैसे तोखे दिल तुम साण मनाए जैसे ॾींहं गुज़रंदा रहिया बसि मूंखे राति ॾींहं बेकरारी आहे राति ॾींहं घर वणे न बचा वणनि न मूंखे मानी वणे न पाणी वणे कीअं कयां कीअं पीउ खे परचायां कीअं सोने खे राज़ी कयां राति ॾींहं रोआं मुंहिंजा मौला तूं मूंखे पाछ कर मुंहिंजो पुनल मूंखे परचाए ॾे यार मूंखे राज़ी करे हिकिड़ी राति मां पंहिंजे घर जी छत ते वेठो हुजां त हिकिड़ो मुंहिंजो रिश्तेदार आयो हेठो सॾु करे चयो मुबारक जी मदीने वारो त सराजी थी जे मूं वटि ओॾी महिल जेकी पैसा हुया कपिड़ा हुया जेका शइ हुई सभु उनखे ख़ुशख़बरी में ॾिनमि ही वटि तोहफ़ो जो त मूंखे पीढ़ीअ जे पहुचाइण जी ख़बर ॾिनी आहे जेॾी महिल
या मदीने वालन के खबर पई जन्नतन ते मुस्तफा नाराज थियो अज रात उन्हन दे अल्लाह दे दरबार हुक्म लथो हुजूर ते उन्हन दे मथा राजी थिया जी मां बे थोड़ा तो मस्जिद नबवी दे आयो छे पूरे मदीने जा मानू मस्जिद नबवी में इकट्ठ थी विया फजर नमाज का अग में मस्जिद खचा खच भरजी वई जिन मन हुजूर आया नमाज पढ़ाने देना तो मुस्तफा जो चेहरो मुर्कदा जिन मन हुजूर मुर्कदा ये लगे दो जी गुलाब जो फूल लुटड़ी हजरत काब तो चले तेरी मन महबूब जो मुर्कदर चेहरो हुजूर सलाम कयो समझी में तकलीफ पर हुआ मुँह समझो तो शायद जिब्रील को पैगाम खड़ी आयो होंदो पर ॻाल्हि त अञा मथे थी वई जो क़ुरान जी आयत लथी महबूब के टे ॼणा रहिजी विया हुआ जन ते तूं रुसी वियो हुए सच ॻाल्हायो उन जे सचाई जे सदके मरद उन्हनि खे फसे छॾियो आहे सोना नबी तू उन्हन के माफी दे मां रब भी उन्हन के माफ करे छलियो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या हजरत काब चवे जमाउन टाइम के कूड़ ॻाल्हाए वञा वक़्ति तो हुजूर खे राज़ी करे वञा पर क़यामत ताईं मुंहिंजो नालो मुनाफ़िक़नि में लिखजी वञे पर मूं सच ॻाल्हायो पोइ मुंहिंजे बरात में मुंहिंजे छोटकारे जहिड़ा क़ुरान जूं आयतूं नाज़िल थियूं क़यामत ताईं दुनिया क़ुरान पढ़ंदी त असां टिनी जहिड़े बदिले काम कयूं बेशक सच्चाई में नजाता कूड़ में नाकामिया सच्चाई में कामयाबी है कामरानिया आज के उसी सफरी जिंदगी में कदे कूड़ न ॻाल्हाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम इमाम बहकी रिवायत आनी हजरत अबू उमामा रज़ियल्लाहु तआला अन्हु चवे मदीने वाले साईं फरमा अना ज़ईमुन बिबैतिन फी वसतिल जन्नत लिमन तरकल कज़ब व इन कान माज़हा मां मोहम्मद करीम सामने आया जन्नत दी माड़ी वठी दी जन्नत में सोनी मारी मां मोहम्मद सामने आया उन मानू जे लागे को कूड़ छले जे कूड़ न गलाए भली भोग चर्चे में वो कूड़ न गलाए विच जन्नत में बैठ सदी मारी जो सामने जो खबर ता के जन्नत दी मारी खपे विच बेहश्त में मारी खपे या न खपे मदीने वाले साईं फरमा तो मां सामने आया उन्हें के विच जन्नत में मारी वठी देण जो देखो कूड़ न गलाए भली भोग चर्चे में भी कूड़ न गलाए भोग करे तब सच साबिया गालाए तब सच भोग गालाए तरे में सच जेको कूड़ के छडे जे उन्हें जरा जन्नत जे विच में माड़ी सोनी सुभान अल्लाह मदीने वाले साईं के दो न पंजी उम्मत जेड़ा रहमत जा रास्ता खोले छड़िया है जो सल्लल्लाहु अलैहि अना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि
सही बुखारी में, सही मुस्लिम में, मदीने वाले साईं की हदीस आका फरमायो आयतुल मुनाफिक सलास, मुनाफिक माण्हू में टे निशानियूं अथव। हिकिड़ी निशानी ॾिसो त सम्झो हिन में निफ़ाक़ जी टे आई आहे, ॿ निशानियूं ॾिसो सम्झो त हिन में ॿ निफ़ाक़ जूं निशानियूं आहिनि, पर जेकॾहिं टई ॻाल्हियूं ॾिसो सम्झो त कटो मुनाफ़िक़, पको मुनाफ़िक़। टे ॻाल्हियूं कहिड़ियूं? इज़ा हदस कज़ब, ॻाल्हाए त कूड़ हणे, व इज़ा वाअद अख़लफ़, वाइदो करे त वाइदो जी भञकड़ी करे, व इज़ा आहद ग़दर, मुआहिदो करे त टोड़े छॾे, ग़द्दारी करे। साईं फरमाइनि था ॻाल्हाए त कूड़ हणे, वाइदो करे त टोड़े छॾे, मुआहिदो करे त भञी छॾे। जंहिंमें इहे टे ॻाल्हियूं ॾिसो समझो तो कट्टर मुनाफिका। पर ॻाल्हाए सच, वाइदो करे तो पाड़े, अमानत ॾीस त बासलामत पहुचाए, पक्को मोमिन। केरा चओ? पक्को मोमिन। अल्लाह कंदो शर असांजो शुमार बि सचनि पकनि मोमिन। जेको कूड़ ॻाल्हाए थो न, नमाज़ पढ़े, रोज़ो बि रखे, हज बि करे, पर कूड़ बि ॻाल्हाए थो पियो त मदीने वाले साईं जी हदीस आहे, इमाम अबू यअला रिवायत आंदी आहे। साईं फरमायो सलासुन मन कुन्न फी फहुव मुनाफिक़ुन, व इंसान व सल्ला व हज व तमर। नमाज पढ़े, रोज़ो रखे, हज करे, उम्रो करे, पर टे ॻाल्हियूं न समझो मुनाफिक़। भली हज करे चे मुनाफिक़, उम्रो करे चे त मुनाफिक़, नमाज पढ़े त मुनाफिक़, रोज़ो रखे त मुनाफिक़। जंहिंमें टे ॻाल्हियूं आहिनि, इज़ा हदस कज़ब, ॻाल्हाए त कूड़ हणे, वाइदो करे त भञकड़ी करे, अमानत ॾीस ख़यानत करे। इहो केरु आहे? ॻाल्हायो केरा? मुनाफिक़। भली नमाज़ पढ़े वेठो, भली तस्बीह में खणी वेठो आहे, भली हज करे अचे, उमरा करे अचे, पर जे कूड़ो आहे त चओ, अमानत में ख़यानत करे चओ मुनाफिक़। जेकॾहिं वाइदो करे त भञकड़ी करे, सम्झो त मुनाफिक़। असां में घणा माण्हू नमाज़ूं पढ़नि था, रोज़ा बि रखनि था, सुवारियूं माशाअल्लाह वॾियूं अथनि, ऐं कूड़ बि हणनि था। ॾिसो कूड़ हूअं ई कूड़ बुरी ॻाल्हि आहे, कुछड़ी ॻाल्हि आहे, पर जेको सुहानी वारो कूड़ थो ॻाल्हाए न, ॾाढी मुबारक हुजे त पटको बदल हुजे त वरी कूड़ ॻाल्हाए, केॾो बुछड़ो थो लॻे। मां सोचींदो आहियां ॿिनि ॻाल्हियुनि में ॾाढ़ी वारे खे ॿुॾी मरणु खपे। हिकिड़ो ॾाढ़ी वारो वरी कूड़ ॻाल्हाए, ॿियो ॾाढ़ी रखे वरी सिगरेट हथ में, सिगरेट जा धुआं कढे, ठहे थी ॻाल्हि। सुहानी मुहम्मदी मुहांडो पियो वरी सिगरेट हथ में धुओं दुखायूं अचे, एॾो बुछड़ो लॻंदो आहे मूंखे। पोइ बिठा, पोइ मुंहिंजा दा अॼु हिन भलारी महफ़िल में अहद करे उथ त इंशाअल्लाह हाणे जेका बाक़ी ज़िंदगी आहे सच ॻाल्हि पक्को वाइदो। अल्लाह सी जल शान शरह सां सभिनी खे तौफ़ीक़ ॾे। मदीने वारे साईं खां हिकिड़े माण्हू पुछो, या रसूल अल्लाह अयकुल मोमिन जब्बाना, या रसूल अल्लाह छा को मोमिन माण्हू बुज़दिल ड्रेजू थी सघे थो? छा ड्रेजणो सम्झो था न? रात जो बिल्ली ॾिसे न कारी चए त जिनड़ी आहे, वण में पननि जो खड़काट थिए थो, इहो जिन्ना ड्रिजंदो ॾकंदो। या रसूल अल्लाह छा मोमिन ड्रिजणो थी सघे थो? पाण सुनो, हा मोमिन ड्रिजणो थी सघे। वरी पुछई अयकुल मोमिन बखीला, या रसूल अल्लाह छा मोमिन बखील बि थी सघे थो? कंजूस टको न कढे, अल्लाह जे रस्ते में घुरी सघे 5 रुपया न ॾे, छा मोमिन बखील बि थी सघे थो? हा मोमिन बखील बि थी सघे थो, मोमिन ड्रिजणो बि थी सघे थो। वरी पुछई त अयकुल मोमिन कज़्ज़ाबन, या रसूल अल्लाह छा मोमिन कूड़ो बि थी सघे थो? मोमिन जे कूड़ बि ॻाल्हाए? क़ाल अल्लाह,
सुभान अल्लाह और गुने तो मोमिन कूड़ो न थो हां यार हिकड़ो थी सके तो बखील थी सके तो कंजूस थी सके तो पर कूड़ो न थो थी सके मोमिन कने कूड़ो न थी तो कूड़ जे कोनी मोमिन जे मुंह ते पवई अल्लाह साईं फरमाइन था ला यजतम सिद्क़ वल किज़्ब जमीआ सच ऐं कूड़ कट रही न सघंदा हिकड़े माण्हू में सच हुजे त कूड़ न रही सघंदो कूड़ हुजे त सच रही न सघंदो हिकड़ी ॻाल्हि रहंदी ईमान ऐं निफाक़ हिकड़ी दिल में ॿई शयूं गॾु न रहंदियूं जंहिं दिल में ईमान हूंदो उते निफाक़ न हूंदो जिते निफाक़ हूंदो उते ईमान न हूंदो जिते सच हूंदो उते कूड़ न हूंदो जिते कूड़ हूंदो उते हिकड़ी दिल में हिकड़े माण्हू में ॿ शयूं गॾिजी नथियूं सघनि हाणे खपे तव्हां पाण खे मोमिन सम्झो बणायो या मुनाफ़िक़ बणायो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे ऐं मदीने वारे साईं फरमायो एॾे मुड़े ध्यानु कयो कबरत खियानतन अन तुहद्दिस अखाक हदीसन वहुव लक मुसद्दिकुन व अंत लहु काफ़िर वॾे में वॾी खियानत इहा आहे जो तव्हां कंहिंसां ॻाल्हि कयो उहो तव्हांखे सचो सम्झे ऐं तव्हां सां कूड़ बीठा कयो मिसाल हाणे हे फ़क़ीर आहे जेको अब लफ़्ज़ लॻी करे हाणे हे कंहिंसां ॻाल्हि करे स्टेज ते बि ॻाल्हि करे अब्दुल हकीम माण्हू चवंदा दादा साईं अब्दुल हकीम हाफ़िज़ क़ुर जो सची चवंदो हूंदो हर कंहिं माण्हू जो पैसा हूंदो न त हे माण्हू सुठो माण्हू आहे हाफ़िज़ आहे नारी पाशरा नेक माण्हू हे कूड़ कीअं ॻाल्हाईंदो साईं फरमाइनि था वॾे खां वॾी ख़यानत इहा आहे जो माण्हू तोखे सचो सम्झनि ऐं तूं उन्हनि सां कूड़ पियो ॻाल्हाए माण्हू सम्झनि त हे कूड़ कीअं ॻाल्हाईंदो हे सचो माण्हू आहे ऐं तूं हुन सां पेर फोड़े कूड़ पियो ॻाल्हाए साईं फरमाइनि था वॾे खां वॾी ख़यानत इहा आहे ऐं मोमिन बानो कॾहिं बि ॿिए सां ख़यानत न कंदो अॼुकल्ह वरी हिकिड़ो ॿियो मर्ज़ लॻो आहे माण्हुनि खे कूड़ा ख़्वाब ॿुधाइनि कूड़ा ख़्वाब साईं अॼु राति त मां दस्तगीर जो दीदार करे आयो आहियां कूड़ भेड़ो साईं राति मौला अली जी कचहरी में वियो मुल्ला हिकिड़नि खे मिलियो पंहिंजो थाल हलवे जो क्यों बाबा हाणे हलवो ढके रखियो जेको सुठो ख़्वाब ॾिसे उहो खाए थाल ढके रखियूं सुम्ही पिया टी ॼणा हिकिड़ो जो थियो न पासा वारा निंड न आयो उथी थाल सॼो रड़ी वियो थाल ख़ाली करे ढके रखी जॾहिं वरी सुम्ही हाणे टई जो उथिया जो हाणे बि ॿुधायो ॾियो ख़बर सचो ख़्वाब सुठो ख़्वाब कीअं लथो आहे त पोइ शुरूआत कयूं हलवे खाइण जी हिकिड़े चयो बाबा मां सुतुसि त मलाइक आया मूंखे वठी विया मक्को शरीफ़ मदीनो पाक दीदार हुज़ूर जे रोज़े पाक जा काबे जा सॼी राति मूंखे दीदार थिया इहो मूं राति ॾिठो आहे ॿिए खे चयो आहे तूं चई मां जो सुतुसि मूं वटि मलाइक आया मूंखे सते आसमान ते वठी विया पहिरियों आसमान ॿियो टियों चोथों सत आसमान दीदार ज़ियारतूं फरिश्ता जन्नतूं हे सॼी राति सैर कयो वाह साईं वाह वाह जो ख़बर थी हुन खां पुछो तूं चई वाह मूं वटि वरी शैतान आयो मूंखे जी हिकिड़ो वियो आहे मके मदीने ॿियो वियो आहे सते आसमान ते जॾहिं मोटनि हलवो ठरियो त उथी खा न पातर न मां अहिड़ो हलवो खाई वियो साईं फरमाइनि था जेको कूड़ो ख़्वाब बयान करे न माण्हुनि खे कूड़ी ॻाल्हि ॿुधाए कूड़ो ख़्वाब बयान करे क़यामत जे ॾियारे में सख़्त शदीद अज़ाब जहन्नम जो माण्हू तव्हांखे सचो सम्झंदे फ़क़ीर आहे कीअं कूड़ ॻाल्हाईंदो तव्हां कूड़ा ख़्वाब बयान करे ॿुधायो हराम आहे नाजाइज़ आहे मुंहिंजा दोस्तो मोमिन उहो आहे जेको सदाईं सच ॻाल्हाईंदो सुभान अल्लाह जी साईं ऐं अॼु तव्हां हिकिड़ो मूंसां सचो वाइदो ॿियो कयो
अॼु खां वठी तव्हां निमाज़ न छॾींदो अल्लाह इंशाअल्लाह पढ़ंदो इंशाअल्लाह तव्हां मूंसां निमाज़ जो वाइदो कयो मां तव्हांखे हिकिड़ो नुस्ख़ो थो ॾियां तव्हांजे रिज़्क़ में अलाह ताला बरकत विझो